सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। छाकाणि त असां हिकिड़ी ॻाल्हि ते विश्वास रखंदा आहियूं, जहिड़ो अन्न तहिड़ो मन, यानी जहिड़ी असांजी इनकम हूंदी ओड़ी असांजी सोच हूंदी। ऐं ॿ चीज़ूं असांजे जीवन में हुजणु खपनि जेका असांजी शुरूआति कंदा आहियूं। हिकु, जॾहिं असां धंधो कंदा आहियूं, कारोबार कंदा आहियूं, धंधे में धर्म हुजणु खपे, पर कॾहिं बि धर्म में धंधो न हुजणु खपे। ॿ चीज़ूं असांजे जीवन में असांखे यादि रखणु खपे जेके बि आहिनि। धंधे में धर्म लाज़मी हुजणु खपे, पर कॾहिं बि धर्म में धंधो न हुजणु खपे। उनजो कारण इहो हूंदो आहे, जॾहिं असां कोई बि कारोबार कयूं त वरी दान पुण्य सत्कर्म बहितरी सभु कुझु असांजी शामिल थी वेंदी आहे। पंहिंजो पाण जेको असांखे चयो वेंदो आहे दान पुण्य सत्कर्म बहितरी चङाई असांजे कारोबार में हुजे, उनजो कारण सिर्फ़ु इहो हूंदो आहे भई कमु त असां कंदा आहियूं, महिनत त असां कंदा आहियूं, पर जॾहिं बि असां कोई कमु कंदासीं, चाहींदे न चाहींदे, पतो हूंदे न हूंदे, लेकिन असांजी ज़िंदगी में किथे न किथे कुझु ग़लति थी वेंदो आहे, कोई न कोई ग़लती थी वेंदी आहे, कुझु न कुझु कोई उल्टी ॻाल्हि थी वेंदी आहे। ऐं जॾहिं बि असां कोई ग़लति चीज़ कंदासीं, सिधी सी ॻाल्हि आहे, मुंहिंजो कुझु न कुझु पाप त हूंदो ई आहे, कुझु न कुझु त उनजो नतीजो भोगणो ई पवंदो आहे। तंहिंजे करे असां जॾहिं कारोबार जी शुरूआति कंदा आहियूं, उनमें कुझु न कुझु दान पुण्य सत्कर्म असां ज़रूरु रखंदा आहियूं। जेको रखंदा आहियूं उनजो कारण सिर्फ़ु इहो हूंदो आहे त जॾहिं असां पंहिंजे कारोबार में जो कुझु दान पुण्य सत्कर्म चङाई कंदासीं त पोइ उहा जंहिंमें बि इस्तेमालु थींदी, जिते बि लॻंदी, कॾहिं कंहिं मंदर में लॻंदी, कॾहिं कंहिं बुखे खे ॾींदी, कॾहिं कंहिं ॾुखे खे मिलंदो, कॾहिं कंहिं ॿिए इजे खे मिलंदो, कॾहिं कंहिं ॿिए आसरे खे मिलंदो, कॾहिं कंहिंखे खाधो मिलंदो। त जिते बि लॻंदी, जेको बि कुझु थींदो, त जिते बि चङाई थींदी त कुझु न कुझु आसीस या दुआ असांखे ज़रूरु मिलंदी, कुझु न कुझु बहितरी असांजे जीवन में ज़रूरु ईंदी। जॾहिं उहा दुआ या आसीस मिलंदी त पोइ ओशांश सतगुरु साईं सतरामदास साहिब जन चवंदा त भई हर हिकु जीव पंहिंजे कर्मनि जो फल पाईंदो, पर आसीस ऐं पेट, दुआ ऐं बद दुआ ॿ अहिड़ियूं चीज़ूं हूंदी जेके किरड़े जन्मनि जा पाप कटे छॾींदियूं। ऐं आसीस किरड़े जन्मनि जा पाप कटे छॾींदी आहे, ऐं पेट सभु पुण्य नाश करे छॾींदी आहे। तंहिंजे करे असांजे जीवन में आसीस हुजे, पर पेट कंहिंजी बि न हुजे। असांजी ज़िंदगी में दुआ हुजे, पर बद दुआ असांजी ज़िंदगी में न हुजणु खपे। आसीस ऐं कुदरत असां सभिनी इंसाननि खे अहिड़ो त बाय नेचर बणायो आहे, जो असां सभु दुआ वठण वारा आहियूं। असां मुंहिंजो कोई बद दुआ खणण वारो आहे ई न, असांजी नेचर में ई न आहे, असांजी आदत में ई न आहे। असां ॾिसंदासीं इंसान केतिरो बि वधे वसे तरक़ी करे, केतिरो बि पावर हुजे, कुझु बि हुजे, पर जिते दुआउनि जा दर हूंदा, आसीस जी जॻह हूंदी, उते शीश पंहिंजो पाण झुकी पवंदो आहे।
असां कॾहिं रस्ते वेंदे कोई भिखारी बि कुझु घुरे, उनखे कुझु ॾींदासीं या न ॾींदासीं, पोइ बि ईअं ज़रूरु चवंदासीं त आसीस कजाए या दुआ ॾिजाए। असांजे नेचर में हूंदो आहे। तंहिंजे करे आसीस संसार जे हर हिकु इंसान जे नेचर में आहे ऐं पेटी या बद दुआ असांजे नेचर में कोन्हे। असां ॾिसंदासीं इंसान कोई बि हुजे, कहिड़ो बि हुजे, केतिरो बि ॾुखियो हुजे, ज़ालिम हुजे, केतिरो बि तंग नज़र हुजे, कहिड़ो बि इंसान हुजे, असां ॾिसंदासीं जिते बद दुआ पीठ हूंदी त पासीरो थींदो त कन हणंदो। बद दुआ ऐं पीठ खां हिकदमि इंसान पासीरो थियण जी कोशिशि कंदो, जी नेचर में शामिल आहे, जहिड़ो बि हुजे। ईअं संसार खे मुंहुं ॾेई वेंदो, पर बद दुआ किथे बि हूंदी उनखे पासीरो थियण जी मतिलबु छा ॾिठो, पासो ई छा ॾियो। पर आसीस किथों बि वठंदो,